Saddam, read the lesson. यूनिट 1 हेल्थ एंड क्लीनेस सबक पहिरियों सिहत ऐं सफ़ाई 1.1 ओरल कम्युनिकेशन ज़ुबानी राब्तो डायलॉग बॉइलिंग एन एग आनू उॿारण ज़ाहिद आई वांट टू बॉयल एन एग ज़ाहिद चए थो मां आनू उॿारण चाहियां थो विल यू हेल्प मी रज़ा रज़ा तूं मुंहिंजी मदद कंदे रज़ा यस आई विल हाँ मां तुंहिंजी मदद ज़रूरु कंदुसि टेक अ स्मॉल पॉट फ्रॉम द कपबोर्ड हिकु नंढो थांव अलमारीअ मां खण ज़ाहिद हियर इज़ द पॉट ही वटि थांव रज़ा फिल इट विथ वाटर हाणे हिन में पाणी भर ज़ाहिद ओके ज़ाहिद चए थो ठीकु आहे रज़ा नाउ पुट दिस एग इन द वाटर हाणे आनू पाणीअ में विझ बी केयरफुल इट माइट ब्रेक एहतियात सां मथां भॼी न पए ज़ाहिद हियर यू आर नाउ हाणे असीं हिते आहियूं What should I do? छा करणु घुरिजे रज़ा पुट इट ऑन द स्टोव हाणे थांव चुल्हे ते रख द एग विल बी रेडी इन अबाउट 10 minutes हाणे आनू 10 मिंटनि में तयारु थी वेंदो ज़ाहिद डेट वॉज वेरी इज़ी ही तमामु सवलो आहे